केड़े फसल जी भेल तो करे मूवी दे अम्मा अम्मा हूँ उन्हनि खे मारिन था। अम्मा तू जल्दी हल तो निकली हलो अच। ये चक्कर तोखे जिंदा छड़ियो था आइंदा जे कड़े असांजी फसल जी भेल या असांजे फसल जे बरसा में लगे ना जिंदा कौन छड़ींदा सुई गाल फसल जी भेल जी नाहे सच्ची गाल कर त मां बस कमीना पंहिंजी ज़बान बंद रख। बस अच्छा फसल जे भेल ता हिन के पादर माहन लगा भाजई अन्या गाल का बिया जेका तो मुसा कई आलोड़ी भागन भरी तुंहिंजा भाग हिन दर ते छोरो पियो कुटजे हुन दर ते छोरी थी कुटजे भागन भरी त घणा ही ला हलाया गाल खोटण जा पर खबर ही कान थी पवे त माजरा अलाए छा अदी तू इते बीत मां तोखे खैर आड़े लिया अगे इते गर्मा गर्मी लगी पई है तू न लूण मुर्क अदी मां भली लूण जे जाए ते बर्फ रखां पर अॼु जो न सुल तो सारी मुंहिंजा रब सारी तू पियो पनाह दी जाए यो अबा धक्का चंगड़ा लगा थी बस आने बस भागन भरी अचे ही अटो वठ आने ता खिसक हाज़ुर हाज़ुर मां हला थी पई यो पर गाल त बुधदी को लस्सीअ जो चुको अथई उनड़ीअ खां गिरहो हली ना खत्म थी वई लसी हाँ हलो थी अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग हाणे त इहे टुकर बि रुखा ॻहणा पिया हाणे बुधा छा तो चई बाबा हुनन फसल जी भेल ता कुटियो है अदा कुछ न कुछ कर जे तो कुछ भी न कयो न तो हु रोज रोज असां छोकरन के कुटींदा पिया ऐं असां घरन खां बाहर भी निकरी कोन सघंदासीं हू ॾाढा आहिनि हुननि सां खोस बि चङी न आहे जेको थियो उनखे दरगुज़र कयो गलती त मुझे छोरे जी आहे न हुनन खे छा चवां खणी दाद फरियाद न कर पर दा वली दाद के त दाह नहीं अचे न ठीक है भाजी वली दाद के दाह त ॾिया थो पर वरना ही दो कोन सिर्फ सखणी दाह न ॾिजई पर उन सां गॾु धमकी भी ॾिजई मां वञा थो हल मूंखे कुही छॾिन योगी योगी कौन ॿुधंदो अदा कौन ॿुधंदो मां त चवां थी ॿिए हंधि खाली पटु ॾिसी उते हली वियऊं हाँ बाबा ही माण्हू सही न आहिनि हाँ नज़दी जज किंग था अदा ये एड़ा माण्हू ही न आहिनि औखी सौखी आंजी मांजी असांखे कम पिया अचनि अदा जेकर न ही पट छॾी त पोइ पूरी सिंध में ॿी अहिड़ी सुखी जाइ न मिलंदी अदा उसी ताईं हिते वेहो जेसि ताईं मुंहिंजो ॿारु ॼमे अदा
भाई भी हलण जड़ी ना है। हाँ वीचार चई तो पोइ वेहूं था। वियो त भले वियो, पर अथव डिंगा माण्हू। भाई असां सां त कोन था खौसन न, पंहिंजो पाण में था विढ़न, तंहिंमें असांजो छा? असां सां त भलो था हलन, गाह जी इजाज़त ॾिनो, उन खां अलावा अलाए केतिरा नंढा वॾा कम था कनि। ठीक है वीचार, अल्लाह ईमान दींदो, असां खां कोन खौसला। अदा जेकॾहिं असां वलीदाद जे जी सां जी मिलाईंदा ईंदासीं न, त पंहिंजो ॾुखियो वक़्तु हिते सुखियो गुज़ारे वेंदासीं। जोगी हाणे असांजे तरफ़ां का बगराई कान थींदी, पर तूं पंहिंजे छोरनि खे सम्झाए छॾ त मालिक आहे असांजे फसल जे भरिसां बि न गुज़रनि, ऐं तुंहिंजो छोरो कॾहिं बि असांजी घिटीअ मां न गुज़रे। घिटीअ मां न गुज़रो, इहा त ॾाढी मुसी चइबी, जेको बि सम्झी। पर जेकॾहिं हाणे तुंहिंजो छोरो असांजी घिटीअ मां गुज़रियो न, त मोल हूंदी मोल, असां घिटीअ मां गुज़रंदासीं। जेकॾहिं तव्हां एतिरे ई ग़ैरती आहियो न, त पोइ पंहिंजे नंगनि खे काबू करे रखो। जोगी हलड़े हल हले ॾिसी रहंदो, जेको मुंहिंजो पटणो ते पटे वञे। अदा सावण जे छोरे खे पादर लॻा, हू बर्दाश्त करे हो, पर हाणे हू माठ करे कोन वेंदो। छा कंदो? बंदूक हणंदो? न दा, जहिड़ो करे हू कोन सघंदा, पर फरियाद ज़रूर कंदा। बिरल जीअं त गाॾी कढ ऐं वञी रेस सां मिल, ऐं रेस खे चइजांइ त पुलिस असांजे दर ते न अचे, पर जेकॾहिं पुलिस असांजे दर ते आई न, त पोइ असां में का बि उमेद न रखे। ठीकु आहे दा, वञ हाणे जल्दी वञ। सावण जी फरियाद करण खां पहिरियां तूं पंहिंजो कमु पको करे अच। अदा रबुअ खे मार कढियऊं, तूं मुड़ी वएं, छा हाण बि तूं माठ करे वेही रहंदे? जोगी असांजी दाह रब खे आहे, ॿियो असीं ग़रीब करे बि छा था सघूं। फरियाद त करे सघूं था न। तव्हांखे हुननि सिर्फ़ सुका धक आहिनि, सुका, ऐं हुननि सुकनि धकनि जो कहिड़ो फरियाद थींदो ऐं कहिड़ो हुननि खे पुलिस फाहो ॾींदी। जेको थियो उनखे दरगुज़र कयो, अॻिते उन्हनि जे रुखी न चढ़जो। चाची असां निंधड़का आहियूं, ई पिया पादर खाईंदासीं। रबो यो सभु तुंहिंजे ग़लतीअ जे करे थियो आहे। इते बि शुक्र करजो को वॾो ज़ियान न आहे थियो, न त इज़त जे ख़ातिर माण्हू खून कंदे बि देर कोन कंदा आहिनि। वलीदाद पंहिंजी भेण सां तोखे ॾिसी बि ज़िंदा छॾे ॾिनो अथसि। पापा मूं सिर्फ़ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि,
उन जी एडी वडी सजा अॻिते इहा बि ग़लती कई न त तोखे ज़िंदा कोन छॾींदा भल मूंखे मारे विझनि अड़े बस हाणे बस नथो चवाए त ठाहू को थी वियो आहीं अरे इज्जत सां ज़िंदगी गुज़ार ॾींदे या न पीरल भाग्य तू जान नहीं छोरे रब के असली भंगी लात हुई इन्हनि ॻाल्हियुनि में भी मुखे वणे थो फकीर तुंहिंजी दुआ खपे यार मां भी दरवेश आहियां हमेशा दुआऊं कंदो आहियां पर जवाननि जो हिन ख़बर फ़कीर खे वधीक क़दुरु आहे बाबा फकीर तू दुआ कर छड़ो बाक़ी ॻोठ वारनि जो पाण ई खंडियूं खणंदासीं बाबा हथ मिड़ई हल्को रखजो ईअं न थिए त तव्हांजे सूरनि खां ॻोठ वारा ई लॾे वञनि ऐं ही फ़कीर ॾन वठण लाइ सिकंदो अचे ख़बर फकीर तूं घबराए न जेकॾहिं न ॻोठ वारा असांजे पादरनि जे ख़ौफ़ खां लॾो खणी विया न त उन्हनि जो ॾन बि तूं असां खां वठिजां पीरल खान हाणे हिन फ़कीर खे कुझु वंड ॾे त होटल ते चांहि बि पियां ॿीड़ियूं बि वठां दरवेश आहियां दुआ कंदुसि आहियां खोड़ फकीर खोड़ हाँ फकीर वठ दुआ कजांइ चल आपा दूं तो बाबा आपा दूं तो सदाई गॾु सॼो ॾींहुं चमचा खोरी थो कयां तॾहिं वञी था 10 रुपया मिलनि मथों वरी चवनि था दुआ कजांइ कहिड़ा नाफालनि ते दुआ कयां दरवेश आहियां असुल दुआ कोन कंदो मान छोरी केड़ो सोग पई करी थी घर जो कम कार कर भाॼई तो इहो सुठो नाहे कयो मूं कयो आहे शुक्र कर छोरी जो ते खून न थियन न त खबर थई तो जेके पैर खया आहिनि न सब खां पहिरीं तोखे बंदूक खणण घुर्जे तू न सुधरंदी भाॼई तू कॾहिं बि कान सुधरंदी मुंहिंजे सुधरण के छॾ तू पंहिंजा प्रकार सुधार वॾी आई आहे इश्क थी करे शर्म कोन तो अची शादी खां अॻ में इश्क था थियन उॾी बि नथी मरी काश काश अम्मा जिंदा हुजे त मां एॾा सूरत ॾिसां ई न शुक्र कर जो उहा वीचारी अॻ में ई मरी वई न त तुंहिंजा प्रकार ॾिसे हा न ऐं हो त ज़हर खाई मरी वञी हा बस भाॼई बस तोखे मां नथी चवां त वञे थी आकड़ कंदी ज़ुल्म ते ॾिसो ज़ुल्म भाॼाई मां मिसल हूंदी आहे थोरो समझा तू मस्त जी मुंहिंजी गिची में ते विदा त सल्ला जन्नत छा थियो वरी ॿुधा त थियो छा वरी छा थियो आहे तो वारी भेड़ वाटर ते कपड़ा धोइण पे वई मूं रोके मस्त मूं ते खड़ी हुलर कई तस छोरे तू ये न मुड़ंदी है अदा मां भाॼई ते उलर नाहे कई भाॼई कूड़ थी ॻाल्हाए ना बस हाणे बस भाॼई कूड़ थी ॻाल्हाए बाक़ी तूं सची यादि रख अॼु ॾींहं खां पोइ हिन खे वरंदी ॾिनी अथई या हिन जो को चवण न वरितो अथई त हीअं ॻाटो भगल हूंदी भगल
भागन भरी अज तो दोहल जी ताल ते नची ॾेखार। जी बिस्मिल्लाह कयां अज तोखे ॾेखारियां थी नाच मन को इहो सवण कयूं त काथां काज में सॾु थे। भागन भरी काज जरूर थींदो दरवेश आहियां दुआ थो कयां। बाबा हिकिड़ो मिंट सुबुह साण दोल वॼाए पाड़े वारनि खे छो था बेज़ार करियो? हाँ सही थो चए अगई वलीदाद वारा होश खां ॿाहिरि आहिनि। इहा ख़बर अथई काल रबुअ खे पादर लॻान अॼु वरी जोगी खे कुट कोन्ह अथनि। न बाबा न फ़कीरनि सां को न खोसंदा। तूं उन भागन छोरनि खे छॾ ताल मिलाए त अॼु ॾेखारियां तोखे नाच जवानीअ वारो। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग बिना काज जे बि पई थी नच। मां सदाई भाग चित ते। वाह भागन भरी वाह अज तो जवानी याद जारे छजई। दरवेश आहियां दिल त चए थी अज मुफ्त में दुआ करे छजाए। या दुआ रखो पाण वट। हाँ तुझे दुआ खां दुश्मन जी पिट भली अड़ी भागन भरी तुझा भा। अम्मा निंड नथी अचे छा? अम्मा वतन तो याद अचे। वतन तो याद अचे छा जबल तो याद अचे? जबल भी याद तो अचे। ॾाढो जबल खे चयोसीं त असां सां गॾु हल पर न आयो असां छा कयूं? अम्मा चाचो बीमार हुयो भला पी के छॾे त असां सां कोन ईंदो न। सच अम्मा जबल जो बि ॾूं न आहे। कहिड़ी बा कचहरी में? ॾुखनि ऐं सूरनि खां सवा ॿियूं कहिड़ियूं कचहरियूं हूंदियूं? अब्बा चाचो पियो याद अचे। तबीयत ॾाढी ख़राब हुयसि। कोले मुंहुं अलाए बचो। अब्बा असां कॾहिं वापसि हलंदासीं? जॾहिं जबल बसंदो ऐं बसकारो थींदो ऐं मुल्क आबाद थींदो तॾहिं वतन वापसि हलिया वेंदासीं। अम्मा तू भागन वारी आहीं। दुआ कर मन वसकारो थे त पोइ वतन मोटी हलूं। छोरी जल्दी करे वठ पोइ ॿाहिरि हली वथाण जी सफ़ाई करे वठूं। जन्नत इनके रुगो घर जो कमकार कराए घर खां पेर ॿाहिरि कढण न ॾेस। काल मां रबो ऐं जोगी खे पादर हयां अॼु वरी हिन छोरी खे घर में बंदि करे था विहारियो। ॻोठ जूं मायूं मूंखां सवाल कंदियूं अधी जन्नत राणी खे छो घर में बंदि करे विहारियो अथव?
वली वली कुछ सोच। जेकर तो रानी के ये बंद करे विहारियो तो मानू असा का हजारे सवाल कंदा। जन्नत तुझी या गाल भी सही आ। जेकर मानू जी खिल का बचनो अथई न तो रानी के गा पठी ऐं कमकार का न रोकीस। न अदा न हाणे मां घर का बाहर कान वेंदसि न त तहां मूं ते ॿियो को इल्ज़ाम हणंदव। बस हाणे बस इन ते इल्ज़ाम हणंदासीं। जेकॾहिं अहिड़ा पेर न खणी हा तो तो ते इल्ज़ाम छो लॻना। जन्नत हाणे तू हिन सां हर वक्त गॾु रहिजांइ। तू को फिक्र न कर। मां आया न हकीम मुझू ब अखियूं खुलियल हुयूं हाणे 4 अखियूं खोले रखंदसि ऐं हिन ते वेही ॾींहुं राति पहिरो ॾींदसि। वो ई कजांइ हिन ते ईअं अख रखजांइ जीअं कबूतर ते बाज़ रखंदो आहे। छोरी तो छा समझो तो घर जे कमकार खां जिंद छॾाए वेही रहंदी है। हाँ जन्नत आहे मुई जो तोखे सुख जो साह खणण ॾींदसि। इस तो जो छाती हशर कयां। अम्मा अम्मा हू ॾिस कीअं था मूंखे बगड़ जीअं ॾिसंदा वञनि। अम्मा तू इन्हनि ॾे ॾिस ई न तू माठ करे गाह कर। सलाह दे अनवर छा कयां। अदा पीरला सही ॿुधाए छोरीअ जे मथां दिलि अची वई थी न। अरे यार जे दिल न अचे हा न तो पोइ चक्कर भी कोन कटिया हा। पोइ छोरीअ जो संग छो नथो घुरी। संग कोन ॾींदा। अदा पैसनि ते छो न ॾींदा। 3 साल भी लॾार आया है न बस संग निकिरी विया। ही तोखे छो न ॾींदा। पोइ चवां थो अदा वलीदाद खे तो कोई मुझो बिलो करे। बाकी यार अनवर छोरी को सवा तस्लीम मुझो साथ वने सा। जोरावरा अदा जोरावरा हल माल सा। महीना भी अची पूरा थिया आहिनि मूंखे त अची खौफ़ वरायो आहे। बिजार किथे मौत न थिए मिज़मान। भाई भाई तू दिल रही तोखे कुछ न थींदो। अलाए छो बिजार हिन चक्कर अची खौफ़ वरायो आहे। खौफ न कर मां तोसां गॾु आहियां न। बस दुआ कर तसूर सजाया थियनि अल्लाह साईं को पुटड़ो ॾेई वठे। धी या पुट खैरन सां अचे इहे ई मालिक जा एहसान मथां एहसान हूंदा। खुदा न करे
जेकॾहिं थोरी बि तकलीफ़ वधी न त पोइ असीं ग़रीब माण्हू हिन परदेस में तोखे कंहिं तरह वठी वेंदासीं। परदेस जो ही तो खौफ थे पियो न बिजार। भाई हिते बि उहो ई रब आहे जेको उते हुयो। बस मालिक ई भलाई कंदो। आमीन। अदी नाज़ा काॾे पई वञी? अधे मोर वारनि जे लाइ मानी थी खणी वञा। अदा तूं बि हल उन्हनि सां हली मानी खा। न अदी, अलाह तव्हांखे घणो ॾिठो। अदा हू तव्हां सां छो विढ़िया? अदी सिर्फ़ मूंसां न आहिनि विढ़िया, पर सॼे ॻोठ सां फिटाए वेठा आहिनि। तव्हांखे तालाए अञा ताईं कीअं छॾे ॾिनो अथऊं? अदा इहो पीरल अक्सर मुंहिंजो अघु वठंदो आहे। पोइ अदी ईअं अकेली न घुमंदी कर, कंहिं ॿार खे पाण सां गॾाए वठ। हा अदा अॻिते ईअं ई कंदसि, मूंखे पाण ख़ौफ़ थींदो आहे। बाजार खान इहा छोकरी नाज़ा तुंहिंजी छा थे? साईं मुंहिंजी भाणे जी आहे, अदा गफ़ार जी न्याणी आहे। यार दिल में न कजाएं, इन छोकरी नाज़ा जो संग मूंखे पंहिंजे भाउ पीरल लाइ घुर्जे। बाजार खान शरा में शर्म कहिड़ो, शरीयत इजाज़त ॾिए थी। जेकॾहिं तोखे बुरो थो लॻे त तूं जवाब ॾेई सघीं थो। वलीदाद खान, अदा जी न्याणी असांजे चाचे जे पुट जबल जे नाले थियल आहे। नाले थियल आहे, निकाह त न आहे पयल न? अॼुकल्ह त माण्हू निकाह टोड़ाए बि शादी कनि था। इहो हिते हूंदो, असां वटि इहो रवाज न आहे। नाले थियण खां पोइ छोकिरीअ खे मारे त सघूं था, पर ॿिए कंहिंखे नथा ॾेई सघूं। थधो थी बाजार खान, थधो थी। जोश मां न, होश मां कम वठ। असां इहा छोकरी नोटन में तोरे खणंदासीं, ऐं जेकॾहिं इहो रिश्तो थी वियो त मां तोखे 10 जिरेब ज़मीन लिखी ॾींदुसि। ऐं 10 जिरेब ज़मीन जा थोरा न आहिनि। असां वटि फी जिरेब ज़मीन जी क़ीमत 5 लख रुपया आहे। 5 लख। ऐं उन्हनि 10 जिरेबनि में तूं पंहिंजो घर बि ठाहे सघीं थो ऐं उहा ज़मीन आबाद बि करे सघीं थो। ठीकु आहे, मां अदा सां सलाह कयां। सुभाणे ताईं मूंखे वरंदी ज़रूर घुर्जे। सुभाणे ताईं मां हा या न? न जी ॻाल्हि न कर बाजार खान। उमेद आहे त सणाई थींदी। तूं वञी पंहिंजे भाउ सां सलाह कर, वधीक अहवाल सुभाणे कंदासीं।
अदा विचार खान के वधिक जमीन जी लालच त नहीं दे उठो। मौला दादा तू भी बादशाह मानू आई रुगो इन्हनि का संग कढी वठाऊं जबल जा मानू हिते असांजी जमीन फबाए विंदा छा। अदा रुगो शादी करे वठां कोई जेड़े पेर आया आहिनि न ओड़े पेर थेड़े कढंदो मान। अदा अथई वॾा चिचड़ नकरंदे ॾाढो ॾुखियो। पादर ऐं पेर गरो आ अनवर चङनि भलनि खे हितां भॼाए कढियईं पोइ ही वरी कहिड़े बाग जी मूरी आहिनि। छोरी के पे इशारा करे। कंहिंखे पे इशारा करी? इशारा कंहिंखे इशारा कंदो से? मूं पंहिंजे अखियुनि सां तोखे इशारा कंदे ॾिठो आ। भाॼई मूंखे नूर भटारे जो कसम आ मां कंहिंखे बि इशारा कोन पई कयां। इहो तुंहिंजो अजायो वहम आ। ही बाहों मथे करे करे इशारा कान पे करी हां वरी चई थी मूं इशारा कोन पे कया। मां त रो पई ठाहियां तोखे अजायो वहम आ। अजाया वहम आऊं तोखे चङी तरह सुञाणा थी। अजाया मुंहिंजा मोचड़ा लगा है ना वो भी सुधरे न तो आज अचे वली दाद उनके चाहिए हिन मौजू टंगू तो बन रहा थी दिस जाए तरी छाती कयास। अदा छा तो सोची रिश्तो तो ॾाढो सुठो है ऐं नाणे मुठ पे मिली पवंदी। मां पंहिंजी नाज़ा के नाणे कान विकणंदस। भाॼाई कुछ अकुल खां कम वठ। नाणे विकणी या न विकणी पर न्याणीअ जो नसीब सुठो तो थिए। बिजार खान सुभाणे वापस हलंदासीं चाचे खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं। अदा इते ज़मीन जा टुकड़ा मिली पवंदा पोइ वापस हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे। बिजार पंहिंजो वतन कोन छॾे सघंदासीं ऐं सौ को हते मां न्याणीअ रिश्तो नथी ॾेई सघां। भाॼाई अहिड़ा रिश्ता रोज रोज नाहिनि ईंदा। तकड़ न कर कुछ सोच। जबल खे परणाए ॾींदे छा रखियो आहे हुन वटि सवाइ बुखनि जे। ॿियो त उते न्याणीअ खे कुछ मिलंदो बि कोन। बुख हुजे या ॾुख हुजे पर गॾु त हूंदी। हिते 100 कोन ते न्याणीअ खे छॾे असां वापसि हली हलूं। मौत अचे त हिक ॿिए जो मुंहुं बि नसीब न थिए।
अदा तू छा तो चवी? न बेजार खान न, मुझे दिल कलमो नथी भरे। चाचा सां वाइदो थियल आहे त नाज़ा जी शादी जबल खान सां ई थींदी। जन्नत मानी कणिया भूख लगी आ। खबर थई छोरो अञा बि पंहिंजे वथाण ॿाहिरां फिरंदो थो रहे। तवारी सिकीलती भेण परे खां उनखे इशारा थी करे। इहो सॼो सो कूड़ आहे। तव्हां भले मूंखे भले साईं जो कसम ॾियो, इहो सच न आहे, कूड़ आहे इहो। भले मूंखे बि भलो साईं मथे ते रखरायो, उन जो कसम ॾियो। मूं पंहिंजी अखियुनि सां हिनखे इशारा कंदे ॾिठो आहे ऐं हुन छोरे खे बि ॾिठो अथमि परे खां हिनखे इशारा पियो करे। मां चङी तरह समझां थो, जेस ताईं तोखे बंदूक न हणंदुसि न तेस ताईं तूं कोन मुड़ंदी। न हिनखे बंदूक खणण जी ज़रूरत ई कान्हे। अम्मा या दावारा रोज़ पंध कंदा आहिनि। आउं त चवां थी इजाज़त ॾियो त हिनजी शादी कराए छॾियूंसि। ही छोरी घणो किन करे माण्हू खिलाए, इन खां त सुठो आहे पंहिंजे मथे तां इहो बार ई लाहे छॾियो। हा जन्नत चई सच थी, हाणे ईअं ई करणो पवंदो। अदा तव्हां मूंखे बंदूक हणी छॾियो, मां तव्हांखे मयार कान ॾींदसि, पर हिन मवालीअ सां मां कॾहिं बि शादी कान कंदसि। हाँ ॾिसो सही ॻाल्हि है त कीअं थी। पंहिंजे वॾे भाउ सां इहे ॻाल्हाइजे तोखे शर्म नथो अचे? ॿुढी नथी मरी? चङो हाणे चङो, वधीक गोड़ न कयो। जॾहिं न वक़्तु आयो त मां हिन चोरीअ खां पाण हा कराईंदुसि, पाण। चोरी ॾिसी छा थी? हल हाणे खबर फ़कीर, छो न असां केतिरा बि ग़रीब हुजूं पर रब जी बाझ क़ाइम दाइम आहे। पर हिन दॿे मां कॾहिं बि अटो खोटो न आहे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। भागन भारी रुगो पंहिंजे भागन जी साराह न कर, थोड़ी अख खणी हिन दरवेश ॾे बि निहार। तुंहिंजे भागन में हिन दरवेश जूं दुआऊं बि शामिल आहिनि। ओ मां जी 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 तुंहिंजनि भागनि ऐं बाबा दरवेश जे दुआनि जो रंग लातो थी जो हाणे मुंहिंजे कमीस में हिकिड़ो बटण बि न रहियो आहे। अरे यार बटण न आहे त ख़ैर आहे, जे बिना बटलनि जे कमीस पाए घुमंदे त ॻोठ वारा तोखे तड़े थोरो कढंदा। बाबा हिन ॻोठ में जेको बि मुंहिंजो ही गलो खुलियल ॾिसंदो न, ईअं सम्झंदो त फ़कीर जो पुटु न आहे पर खान जो पुटु आहे, खान जो पुटु। अम्मा तूं मूंखे बटण हणी दे, बटण। ओ अब्बा हाणे मूंखे उहा ज़रूरत थोरो ई आहे त सुईअ में सॻो विझां वरी बटण टाके ॾियां। बस उहो वक़्तु मोकिलाए वियो। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग नज़र खां बि विहारे छॾी। भागन भरी पंहिंजी क़िस्मत खे पिट न, हिन दरवेश जे दुआउनि ते यकीन रखो। ॾिसजांइ त हिकु ॾींहुं कीअं लायो सजायो थींदो। तोखे केतिरा दफ़ा चयो आहे ख़बर त तुंहिंजे दुआ खां दुश्मन जी पिट भली आहे, पर तूं मुड़े ई कोन थो पियो। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। सची आई अम्मा, सची आई। तॾहिं त चवंदो आहियां त इज़त अचणी वञणी शइ आहे, रुगो बेइज़ती बरक़रार हुजे। बस हाणे दरवेश जे दुआउनि खां त इनकारी थियो।
गाह ते न लंदी अच्छा। अम्मा वापस हलूं पंहिंजे जबल वतन वापस हलूं अम्मा। वापस हलियासीं असांजो माल बुख मरी वेंदो। एॾो ॾुकार आहे जो पूरो मुल्क हिते लॾे आयो आहे ऐं तूं थी चईं त वापस हलूं। अम्मा जेकॾहिं वापस न हलियासीं त तुंहिंजी नाज़ा हिते परदेस में ई मरी वेंदी। ख़ैर घुर अम्मा, तोखे कुझु बि कोन थींदो। असां जल्द वापस हलंदासीं। बस दुआ कर त मींहुं पवे। जी अम्मा, साल 2 साल बरसात न पई त पोइ त हिते ई हूंदासीं अम्मा। दुख सूर में पिया ज़िंदगी गुज़ारींदासीं। अदे पंहिंजी नाज़ा छा थी चवे? चाची पंहिंजो वतन छॾियो ई न हा। हाँ मां, पंहिंजो वतन छॾियो ई न हो। पर जेके असांजी क़िस्मत में दुख सूर लिखियल आहिनि उहे काॾे वञनि हा। दुख सूर रुगो असांजी क़िस्मत में छो चाची? हू राज़ जो राणो आहे। केरु हुन सां उजत करे पुछी थो सघे त हे दुख ऐं सूर असांजे लाइ छो? छॾ हाणे दुखनि जी पचार। उथी चाली गाह करे अचूं। उदास न थी राणी धीअ। अल्लाह घुरियो त जल्द पंहिंजे वतन वापसि हलंदासीं ऐं वसकारे खां पोइ असांजो मुल्क बि महंग मल्हार थी वेंदो। अल्लाह कंदो चाची, पर मूंखे नथो लॻे त को तव्हांजी हीअ नाज़ा वापसि वतन पहुचंदी। आखिर असांजे भाउ में कहिड़ी खोट आ जो तव्हां रिश्ते ॾियण खां इनकार था कयो? साईं, पीरल में का बि खोट न आहे, पर असांजी न्याणीअ जो रिश्तो थियल आहे। इन करे अदा हम नथो भरे। बजारब बजारब कुछ सोच। असां हिते तोखे माला माल करे छॾींदासीं। तू कीअं बि करे पंहिंजे भाउ खां हा कराए। नथो राज़ी थी रहे सर। मूं घणो ई ज़ोर लॻायो आहे। इन जे करे हाणे हथ जोड़े माफ़ी था घुरूं। असांखे माफ़ी ॾियो। इन में माफ़ी घुरण जी कहिड़ी ॻाल्हि आहे विजार ख़ान? मिटी थी त थी, न थी त ख़ैर आहे। पोइ मूंखे इजाज़त साईं। तोखे इजाज़त आहे विजार ख़ान, तूं हितां बेखौफ़ थी वञ। वरी असां इन बारे में तव्हां सां का बि ॻाल्हि न कंदासीं। लख भलायूं साईं, तव्हांजूं लख भलायूं। अदा कंध ते काती रखी हा कराई सां तो उनखे इहो वञण ॾिनो? पीरल, मुंहिंजा भाउ ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी। अदा मुलादा त सही कयो। पर अदा मां इन छोरी को सवार रही नथो सघां। ॿिए हंधा तुंहिंजी शादी करायां? न अदा न, मूंखे खपे त बस इहा ई छोरी खपे। भला छोकिरी एतिरी हसीना छा? अदा तो हुनखे ॾिठो ई किथे आहे। पोइ भला ॾेखार। जेकॾहिं छोकिरी एतिरी ख़ूबसूरत आहे न त पोइ वरी नए सिर कोशिश था कयूं।
अॼु बल्कि हिन वक्त ही मां तोखे ॾेखारियां थो। गाह करण आई हूंदी, जमीन घुमण जे बहाने हलूं था, उते तोखे छोकरी ॾेखारे थो वठां। ही तो सफ़ा दीवानो थी विया, दीवानो। बोला दादा? जी दादा। अॼु मां भी आ छोकरी ॾिसी अचां। किथे ही हथन मां न हलियो वञे। उत अच। सही बादशाही जो खैर साईं। खबर फकीर ॾाढनि ॾींहंनि खां पोइ तो मुंहुं ॾेखारी। वैसे जेकॾहिं रोज़ रोज़ पिया ईंदासीं न अवां जे मुंहुं पइजी वेंदासीं तव्हां वरी साईं इहो सोचींदो त शायदि खपड़ फ़कीर खे बुख वरायो आहे तॾहिं भॻो बीठो आहे। सरकार इन करे पासीरा आहियूं। खबर फकीर तूं बि कमाल तो करी। भला इहो ॿुधाए त फकीरनि जे खाइण सां को खुटंदो छा? रस वली दादा खान यार तूं त मोहब माण्हू आहीं। मां सॼे ॻोठ में तुंहिंजी तारीफ़ कंदो आहियां। अनवर वञ फकीर लाइ चांहि त कराया। न साईं न, तव्हां चांहि जी तकलीफ़ न कयो। थोड़ो वंट करायो त होटल ते वञी चांहि पियां। दरवेश आहियां, दुआ कंदोसांव साईं। फकीर ॻाल्हि सची इहा आहे त तुंहिंजी दुआउनि में हाणे उहो असर रहियो कोन्हे को। हिकिड़ो रिश्तो घुरियमि उहो बि कोन मिलियो। रिश्तो मिले हा न त मिलंदो बाबा, तोखे उहो ई रिश्तो मिलंदो। अॼु दरवेश तोखे दिल सां दुआ थो करे। तोखे उहो ई मिलंदो जंहिंजी तो घुर कई आहे। हाणे वंड कराए दरवेश आहियां, दुआ कंदो साईं। अदा बीस वंड फकीर छॾींदी कोन। अच फकीर अच। आई वट खैर तो है? बिजार खान वली दाद वारा मुखे मानू सुठा कोन था लगन। पहिरियां सुठा हुआ, संग जी घुर कयूं खराब थी पिया। ॻाल्हि रिश्ते घुरण जी न आहे अदा। ॿी का हुननि जे तरफ़ां का अहिड़ी शिकायत बि न आहे थी। पोइ हरू भरू असां हुननि जे मथां इल्ज़ाम छो ॾियूं? असां त ॿार गाह ते वञनि था त हरू भरू ज़मीन ते फिरंदा रहनि था। अदा
हुननि जी उहा ज़मीन आहे ऐं ज़ाहिर आहे हू हाल लहण त वेंदा न। अॼु आयो अदा खे अची वहम वेठो आहे। तोखे नाज़ा ऐं मरियम जे मथां त पूरो भरोसो आहे। जी अदी। पोइ इहे अजाया वहम करणु छॾे ॾे। रिश्ते घुरण खां पोइ हू पाण बि शर्मसार आहिनि। मूंखां माफ़ी घुरियऊं। जेकॾहिं न ॾिंगा माण्हू हुजनि हा त असां संग जो जवाबु ॾिनो हो न त ॿिए ॾींहुं असांखे लॾो खणा ई न हा हितां। इहा ॻाल्हि बि आहे अदा। हू असां सां कोन खोसंदा। तूं अला अला कयो वेठो रह। हा अदा हाणे ॿुधाए त छा थो चवीं? अदा वॾा पीरल जो बिलो कयो न त हथनि मां निकिरी वेंदो। अरे पीरल जो ॾोह ई न आहे। छोकिरी अहिड़ी आहे जेको बि हुनखे ॾिसंदो उहो पंहिंजी जान ई कुर्बान करे छॾींदो। अदा जॾहिं हू संग ॾियनि कोन था त पोइ हुननि खे छा था करे सघूं? अदा वॾो को न को चक्कर ज़रूर हलाईंदो। हा पीरल तोला यार कुझु न कुझु त करणो पवंदो। पोइ अदा को अहिड़ो चक्कर हलाए अहिड़ो को जादू ॾेखार जो पाण सॾे अची साम्हूं ॾियनि। त पोइ ॿुध पीरल जीअं मां चवंदुसि तीअं कंदे। अदा जे बाह में टपो ॾियण जे लाइ चवंदे न त बि पोइ ते कोन हटंदुसि। पीरल यार तू जेकर असां बाह में कोन गिड़ंदासीं। है फौजी हिड़ी पे बोली। अरे मजाक पे क्या हुकुम कर छा कयां? त पोइ ॿुधो खबर चोरनि खे थी पई सॼो ॾींहुं वेठे हंधि खारायां। जे इन्हनि खे तूं पाण सां गॾु वठी वञे त 2-3 रुपया त ख़र्च खपाव जा आणींदा। अम्मा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए बाबो कहिड़ो मज़दूरी ते वेंदो जो असां हिन सां गॾु वञूं? इन जे करे त मां तव्हां ॿिन्ही खे चवंदो आहियां त इज़त अचणी वञणी शइ आहे रुगो बेइज़ती बरक़रार हुजे। सचो ई अदा सचो ई। अबा ढोलण मजदूरी सवली आहे। ही जेको मूं वटि हुनर आहे न अबा इहो कमु ॾाढो मुश्किल आहे। हा जेकॾहिं तव्हां इहो मुंहिंजो फ़क़ीराणो हुनर सिखी वठो न त कॾहिं बुख न मरंदो। त पोइ सेखार न अबा। न बाबे जे इन हुनर खां असां ईअं सही आहियूं बस। अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग छोरनि कमाइण खां असली आङूठो कढी ॾिनो आहे। तूं घबराए न भागन भरी। सुभाणे खां मां हिननि खे पाण सां गॾु वठी वेंदुसि ऐं जेको बि मूं वटि हुनर आहे न उहो हिननि खे सेखारींदुसि। हे न भागा सिखंदा त सिज बि ओलह खां उभरंदो। अम्मा अधो ढोलण सिखे या न सिखे पर अॼु खां पोइ मां दोहल वॼाइण ज़रूरु सिखंदुसि। अड़े ईअं दोहल खे फाड़े विझंदे तोखे पहिरियां को ॿियो साज़ सेखारींदुसि पोइ दोहल ॾे हथ वधाइजांइ।
ओ अब्बा अब्बा ओ अब्बा टे बकरी गुम है जा टे बकरियों अबा जान चक्कर में ता छुड़ी वे वजन तरसो तरसो ॾिसूं था ईद सदा बिजार खान पेरा बकरियों चोर कढ़ी विया अदा पोइ हाणे छा थींदो काॾे बि वञण जी का ज़रूरत न आहे बस भलो साईं खणी ॻोठ में घुमायो पहिरियां वलीदात वारनि खे ॿुधाए अचां मतां सुभाणे ॾुख न कनि मां पहिरियों जी जांच कयां थो तूं जल्दी उन्हनि खे ॿुधाए मोट कजाए कंहिंखे बि चवण जी का ज़रूरत न आहे बस भलो साईं खणी निकिरी पओ मरियम के रुख जी ख़बर पवे तो ओॾां भलो साईं खणी वञा जे सॼे ॻोठ में वटां भलो साईं घुमाईंदो अम्मा मूंखे त इहो कमु वलीदात वारनि जो थो लॻे न अम्मा ईअं असां मिसकिननि सां छो कंदा चङाई कई अथनि मदाई करे पंहिंजी चङाई बोड़ींदा कोन ॿियो कंहिंजी असां सां दुश्मनी आहे अम्मा दुश्मनी वरी कंहिंजी के बुख खां चको हयो हूंदो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह इहो अदी भागुल जी अदी मूंखे पाणीअ जो ढुक त प्यार हा अदी तूं वेह त मां भरे थी अचां अल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अदी भागुल जी अदी अल्लाह भलो भाग कयो थी पर थोरो सोच ब पुट जवान वेठा थई घर में कहीं हिक खे त मेहंदी हथन ते लाए को लायो सजायो थे को हिन दर घर ते भी ढोल वजने खुशियूं थियन के सेरा लाडा थियन अदी को एड़ो मुंह सिर जो रिश्तो मिले त मां भी हिन घर में लाडा सेरा चवराया ऐ अदी हिन ॻोठ में को संगा खुटा आहिनि छा तूं जो कंहिंजो दर लंघे वेंदी त तोखे जवाब ॾींदा छा जवाब त कोन मिलंदो का छोकरी त मलूकड़ी हथ अचे ओ अदी जे इए हथ हथ ते रखी सॼी जिंदगी वेठी सोचींदी आ त तुंहिंजे पुटनि खे का कोह काफ जी परी मिले त पोइ इहे छोकिरा इए ई कुंवारा रहिजी वेंदई फकीर यानी ये पिट्टू ऐं पारा था त न ॾे अरे अति भागुल काथे भाग एड़ा भागन भरिए जा जो पेटू ऐं पारा ता असर कर छो तू नथी चाही त तुंहिंजी पिटन ऐं पारतन में असर हुजे अति भागुल मां त चाहियां थी पई त मुंहिंजे दुआउनि में को असर हुजे पर जॾहिं दुआऊं ई रंग कोन थियूं लाइनि त पोइ पेटू पारा ता किथां लॻंदा तॾहिं त चवंदी आहियां त अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग कंहिं दर ते लायो सजायो ई कोन थो थिए अयो अदी भागुल का मखण फुटी हूंदई न अदी अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग
अञा बि अणभा टुकर खाइणा पवंदा। अदी भागुल हाणे मां हलाए थी। रईस ज़ुल्म थियो, कहर थियो। असां मिस्कीननि जा रात चोर 3 सासी कढी आ बाबा। अलाह कंदो तो कहर पवंदो न। कारी हर ते पैर विझंदो न मौला। बेचारे तू घबराए न, मां वेठो आ न। जेकॾहिं उन्हनि तुंहिंजा 3 सासी कढिया न त मां तोखे 6 भरे ॾींदुसि। 6 अदा जल्दी हली पेरो खणो। बकरिन जो पेरो छा लॻंदो? पोइ बि कुझु न कुझु वाट सां लॻी पवंदासीं। पीरल तूं ऐं अनवर वञो ऐं हथियार खणी अचो। न न साईं, हथियार खणण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हां बिजार खे छॾियो, बिजारा बादशाह माण्हू। तव्हां वञो वञी हथियार खणी अचो, असां घरनि तरफ़ हलूं था। हलो रईस ॾिसो हली, असां मिस्कीननि सां सालम ज़ुल्म करे विया आहियूं। खुदा को कहर नाज़िल कंदुनि, अल्लाह कंदो कफ़न नसीब न थींदुनि। खुदा कंदो कब्र चाहे न ॾींदुनि बाबा, कब्र चाहे न ॾींदुनि। बस बिजार बस, अच त हलूं। पेरे वाडी घुरायो अथव? अदा पाण पेरा वठी आ। पेरो दूर कंदो? कोशिश कयूं था। बकरिन जो पेरो आहे, कुछ ॾुखियो लगे थो। तो रुगो मूंखे पेरो सिधो करे ॾे। बाक़ी या मूंखे ख़बर आहे त ॻोठ में कहिड़ा कहिड़ा लोफर आहिनि। माल छुड़ी वियो आहे। हेसी ताईं त पेरो अचे थो। अॻिते का ख़बर न आहे कंहिंजे दर ते। बस मां सम्झी वियुसि। इहो कमु सावण जे छोरनि जो आहे। पर साईं, सावण त अहिड़ो माण्हू न आहे। अरे तव्हां उनखे सुञाणो ई नथा। हू मुंहं जो मिठड़ो ऐं अंदर जो पलीता पलीत। अचो मूंसां। एॾो छा थो ॾिसी? ॿी आयो थी ॻाल्हाइण सां। असां घर जी तलाशी वठंदासीं। तलाशी? पर छो? छो के छॾ। वाट ॾे वाट। असांजी चोरी थी आ। ईअं मां तव्हांखे घर में दाख़िल थियण कोन ॾींदुसि। पूरो न छाहे? छा ते गोल लाथो अथव? उन्हनि जो राति 3 बकरियूं निकिरियूं न 3। ऐं पेरो तव्हांजे दर ते आयो आहे। आजे तरफ़ां ही समूरो दौर छाहे थी ॾींदो त असां हिन महिल ताईं कंहिंजो कुकुर बि न आहे चोरायो। अरे हेॾे सावण, तूं हिननि सां छा थो ॻाल्हाईं?
तो मूसा ॻाल्हाए मूसा दादा चोरी हिननि जी थी आहे तव्हां जी न तलाशी वठण ॾीं थो या न हिननि मां को बि हली भली घर जी तलाशी वठे पर तव्हांखे घर में दाख़िल थियण कोन ॾींदुसि तव्हां मां केरु बंदि न ॾींदो हाँ हाँ छा थियो इहो सभु कंहिं छो थो ख़ैर त आहे खैर किथे आहे भागन भरी खैर किथे आहे वली दादा वारनि बदू कहाणी जोगीअ जो छोरो मारे विधो या अल्लाह तू ख़ैर कजां असां त चाहियूं था त दर दर ढोल वॼनि ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुजनि पर हे छा पियो थिए अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग हाँ भागन भरी जेकॾहिं न इहो छोकिरो मरी पियो त पोइ सॼो साल कंहिंजे दर ते दोल कोन वॼंदो खैर घुर ख़बर असां अॻई ॾुकार सटियल मरी जे न मथां थो इहो छोरो मरी पवे पोइ त बसि इहो जेको दर दर ते वञी लप अटे जी वठी थी अचां पई इहा बि बंदि थी वेंदी दर दर ते घिटीअ में बंदूकां उभियूं हूंदियूं हर कंहिंखे सिर जी लॻंदी केरु ख़ैरात ॾींदो बुख मरंदासीं बुख भागन भरी दरवेश आहियां दुआ कयां थो अलाह हिन छोकिरे खे नई हयाती ॾींदो जेकॾहिं ॻोठ वारा दुश्मनी जे वर चढ़ी विया जेको थोरो घणो ख़ैर मिले थो पोइ उहो बि कोन मिलंदो अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग सोचो हम त कहीं न कहीं दर ते दोहल वॼंदा लायो सजायो थींदो पर हिते त बंदूकूं निकिरी आयूं आहिनि सभु क़िस्मत जा खेल आहिनि भागन भरी अहिड़ीअ क़िस्मत खे त टांडा ॾिजनि अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग छा थियो बकरियूं त बकरियुनि जो माग पर रहंदो वली दाद वारनि हाणे मुड़ुस मारे विधो छा हाँ बधाई बाबा हाणे छा थींदो छा वरी छा थींदो लॾो खणी त निकिरण वारी करियो न दा जेकॾहिं हिन वक़्तु निकितासीं त सॼो ॾोह असांजे मथां ईंदो पोइ पुलिस खां असां ग़रीब माण्हू किथे लिकी सघंदासीं ऐं ॿारनि खे किथे त ॾींदासीं माठ करे हिते वियो पोइ पुलिस त उबतो टंगे मारींदी पोइ मां त वापसि थो वञा आदा तोखे त वापसी जी वाट मिलंदी ई कोन तू त रस्ते में ई गुम थी वेंदे जहिड़ो हुननि कयो आहे असांजो कहिड़ो ॾोह आहे पर बकरियूं त असां जूं हुयूं पोइ असां मथां ॾोह कीअं न ईंदो बस मुरन बस हाणे दे जाने वारी ॻाल्हियूं न कर अल्लाह ख़ैर कंदो शाम ताईं ख़बर पइजी वेंदी त छा थो थिए अरे जेकॾहिं गोली हाणी हुई त छोरे रबुअ खे हाणी आहे न हा दा जेको अॻे आयो मूं दुफ़ कढाई गोली तो बचाव वारी अथसि न हा हा बची वेंदो मरंदो कोन अदा पुलिस अची कड़को कंदी इन खां अॻु में उनजो बिलो करे छॾ हाणे तूं हीअं कर रेस जो मूंखे नंबर त मिलाए ॾे
वैसे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे वली? बस रेस खेर त कोने। वरी कैसा फॾो कई? रेस इहो सावण जे छोरे खे धकी कयो आहे। लठियूं कुहाड़ियूं या बंदूक हीअं अथसि? रेस बंदूक ही अथसि पर बची वेंदो। बंदूक मां बची वेंदो? रेस मारण वारो धक ई न आहियूं। पर आहे त इरादा क़त्ल न। सूबेदार खे पले छॾ, मुंह में ऐं मौलादाद में हथ न विझे। बाक़ी अनवर ऐं पीरल जो हथ ॾींदो सान। सूबेदार सां ॻाल्हायां थो पर वात त वॾो खोलींदो। रेस सूबेदार खे बुख कोन मारींदुसि, छो त सूबेदार में ॿियो बि कमु आहे। ॿियो कमु? रेस ॿिए हंधों बि माल खाराईंदोसांसि। वली दादा ख़बर ई नथी पए अलाए छा थो कंदो अथई। जेसि ताईं मुंहिंजे सिर मथां तुंहिंजो हथ आहे न, तेसि ताईं असांजा इहे फॾा हलंदा रहंदई। ठीकु आहे ठीकु आहे, मां सूबेदार सां ॻाल्हायां थो। तुंहिंजे मथां घणो ज़ोर कोन रखंदो, पर सूबेदार खे ख़ुशि करे छॾिजांइ। महिरबानी रेस महिरबानी। अदा रेस लेवल में त आहे न? पीरल रेस मुखां कंध कोन कढाईंदो। ओखी सोखी बाहि में असांखे तो उछलाए, अञा असां खां कंध कढाईंदो? अबा पुलिस अची वई आहे, हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? वठी हली थाणे में विझंदी। अबा मारींदी त कोन? जेकॾहिं मारींदा त हुनखे छा कंदासीं? दुआ कयो जंहिंखे बंदूक लॻी आहे उहो मरे न। जेकॾहिं मरी पियो त सॼी उमिरि जेल में गुज़री वेंदव। खबरदार कोई न बजे तो चौथो करे हेलो पट्टे रे लगे हेलो हेलो पा हेलो। या अल्लाह तू खैर कजा मुझे बछड़े ने, तू खैर कजा। मुखे मौत भले ॾिजा पर जवानी में मुझे बछड़े जी हयाती न खस जा मुझा मौला, न खस जा। अरे इहो अति भागुले अलाए भाई सच्चो आ, अलाए कहे ज़िट्टो कयूं आ। सो इहा ख़बर ॿुधमि त तोहारे छोकिरे खे धक्का लॻा बचा त आहे न। अधी भागन भरी जालिम डरते अची मुझे बछड़े के गोली हणी विया आहिनि। दुआ कर त मुझो बछड़ो ठीक थी वञे त मां तोखे भलो वॻो पाराईंदसि। ओ अधी भागुले तू न वॻो ॾे या न ॾे, पर असां फ़कीर माण्हू सॼे राज जा दुआगू आहियूं। अल्लाह तव्हांखे हयाती ॾे। फ़कीरियाणी आई त अॼु दिलि सां दुआ कर मुंहिंजे बछड़े खे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, भली जो भागन भरीअ जा भाग लुढ़ियल हुजनि, पर अॼु धणीअ दर मां दुआ थी घुरा। अलाह कंदो तुंहिंजो बछड़ो ख़ैर सलामतीअ सां हिन अङण में ईंदो। तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदीअ, ख़ुशियूं कंदीअ, सायरा लाॾा चवराईंदीअ। फ़कीरियाणी दुआ कर मुंहिंजो बछड़ो ठीक थी घर आयो त उन ॾींहुं ज़रूर सेरा चवराईंदसि। ईंदो भागुले तुंहिंजो बछड़ो ठीक थी घर ईंदो, तूं अखियुनि सां ॾिसंदीअ। अॼु धणीअ दर दुआ अघामंदी भागन भरीअ जी। ओ खणी भाग भली कहिड़ा बि हुजनि मुंहिंजा।
हाँ वठ फकीरियाणी। अल्लाह वधाईंदव, अल्लाह वधाईंदव। खुश हूंदव तहां राज खुश त असां फ़कीर बि खुश। अल्लाह तहां खे आबाद रखे, खुश हुजो। अल्लाह वधाईंदव, अल्लाह वधाईंदव। सदाईं सरो सरो। अम्मा अब्बा वारनि खे पुलिस ॾाढो मारींदी। न न पुलिस हर भर छो मारींदन? चाची जहिड़ो थियो आहे खून थियो आहे। अल्लाह ख़ैर कंदो धीअ, जंहिंखे धकु लॻो आहे उहो बची वेंदो। अदी तूं वञी वली दादा खे मिंथ में कर त वॾनि खे छॾाए। बाक़ी नंढा जेकॾहिं कुझु ॾींहं जेल में रहिया त बि ख़ैर आहे। मां वञा थी, मिंथ मेड़ू कयां थी ऐं पोती लाइ पेरनि ते विझां थी। पुलिस अञा हींअर वठी वई अथनि, एतिरो जल्दी किथे थी छॾनि? ऐं पुलिस पैसनि जे लाइ वात खोलींदी ऐं असांजी हड़ में त रुपयो बि कोन्हे को। अदी मां वञा थी, मन किथां भलाई थी पवे। अदी तूं पूरी पूरी कोशिश त कजांइ। मां पंहिंजे तरफ़ खां पूरो ज़ोर लाईंदसि। बाक़ी वधीक जेको नसीब। चाची मूं त पहिरियां ई चयो हुयो त इहे सही माण्हू न आहिनि, पर तव्हां मञियो ई कोन। हाणे सभई सूर में अची वियासीं न। धीअ तूं रुगो दुआ कर त सभई पुलिस मां छुटी अचनि। असां हिते टपड़ खणी ॿिए हंधि हलंदासीं। बीरल तुम्हारो भा अनवर ॾाढो तकड़ो आहे। एड़ी गाड़ी न थी तो हुन बंदूक खणी कढी। तकड़ हुनन कई या असां कईसे? ये बकू खान थोड़े ॾींदासीं न। तव्हां रुगो सब्र कयो। अदा अनवर सूबेदार खां थी अचे, कान का सलाह करे था वठूं। पुट जी कीमत खाई बकरी मोटी। वो कहिड़े कम जी सलाह कंदासीं? इज्जत का मथे बकरी कोने का। दूर में पई इज्जत सभिनी खे सूरनि में विझी छॾियो अथव। जेल में अची पिया आहियूं, हीअ असांजी इज्जत आहे। बाक़ी हुननि अॻियां हथ जोड़े वापसि मोटी अचो। हां इहा इज्जत हुई है न? हथ जोड़ में इज्जत हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां तक न कयो हा त इज्जत पंहिंजे घर में हुजो। हीअ लोफरनि जीअं हिन थाने में न हुजो। जेल बि मुड़ुसनि जे लाइ ठहिया आहिनि, कंहिं भाड़े भुते जे लाइ न। दूर जो मुड़ुसनि लाइ ठहिया आहे। जेल चोरनि ऐं लोफरनि लाइ ठहिया आहे। ऐं हाणे असांजो नालो लोफरनि में अची वियो। सभु मोर था ठहूं। होॾे असांजा ॿार घर में अकेला ऐं पाण असां हिते मुड़ुस माण्हू था सदायूं जेल में। हिन खां त ॿुधी वञो उहो सुठो आहे। बस चाचा बस, थधो थी, अल्लाह चङाई कंदो। पंहिंजे पेर ते पाण कुआरो हणी पोइ चऊं त अल्लाह भलाई कंदो। हाणे अल्लाह अहिड़ी भलाई कंदो। विड़ो न भाउ, दुआ कयो त खेरनि खे ॿाहिरि निकिरी हलूं। अदा वलीदाद पोयां वेठो आहे, असांजे छॾाइण जे लाइ कुझु न कुझु कंदो। पुलिस ॿाहिरि पैसनि जी वठंदी, पोइ छॾींदी। भरे ॾींदासीं। सर तव्हां त आहियो ज़मीदार, तव्हां त भरे ॾींदा, पर असां ग़रीब माण्हू किथां आणींदासीं? अदा तूं पाण खे संभाल। वधीक जेको मालिक खे मंज़ूर। तूं हीदे वीदे खे पोइ बंदूक खण, पोइ जेको कंदी पुलिस कंदी। चाची उथो मथे वियो, हेठि वेही करे असांखे गुनाहगार न कयो। न मां मथे कोन वेंदसि।
असांजो सॼो घर वीरान थी वियो आहे मूंखे मथे वेहण कोन थो अचे। चाची अल्लाह सन भलाई कंदो तूं थी मथे त वे। अदा ये पोती मेड़ अथई मूंखे पंहिंजा मर्द छॾणा आहिनि। अदी भेण मां कोशिश कयां थो पर हींअर रात थी वई आहे सुबुह जो सिज उभरण दे मां कोशिश कयां थो। अदा हिन वक़्तु असां सभु रन ज़ालूं घर में अकेलियूं आहियूं असांजा सभु मर्द जेल में आहिनि हाणे त असांखे घर में बि ख़ौफ़ थो थिए पियो। भेण तव्हां को बि ख़ौफ़ न कयो तव्हांजे घर जो केर बि रुख कोन कंदो। उन रात मर्द माण्हू बि घर में हुया पोइ बि चोर घर में घिरी आया।